जी सकाफ़त क़दीम ऐं शाहूकार आहे। इन में को शक नाहे। हथ जो हुनर हुजे, सकाफ़ती लिबास, ज़ेवर, टुक जूं रिलियूं ऐं भर्त भरियल कपिड़ा सभु सिंध जी सकाफ़त जा रंग आहिनि, जेके हाणे अव्हां कोक स्टूडियो जे सीज़न 15 जे पहिरें सिंधी गाने में ॾिसी सघो था। गाने जी वीडियो में अव्हां खे सिंधी लिबास में औरतूं, सिंधी टोपी पहिरियल नौजवान बि नज़र ईंदा, जॾहिं त थर जी सूंहं खे इन रीत उजागर कयो वियो आहे जो वारी, कखावां, चौरा ऐं रिण जी सूंहं मोर बि नज़र अचनि था। गाने जा बोल आई आई मारूअड़नि पारां मारूअ जी आजियां करण वारा मंज़र पेश कनि था, जॾहिं उहा उमर वटां आज़ाद थी पहुती आहे। गाने में मुक़ामी फ़नकारनि नौमान राजपर, बाबर मंगी ऐं साहिबा मारूअ पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे, जॾहिं त मुक़ामी साज़ बि मौसीक़ीअ में शामिल कया विया आहिनि। कोक स्टूडियो पारां सिंधी गाने सां शुरूआत करण जी भरपूर मोट ॾिनी पई वञे ऐं वीडियो तेज़ीअ सां मक़बूल थी रही आहे। यूट्यूब ते इहो गानो गुज़िरियल ॾींहुं रिलीज़ कयो वियो हो, जंहिंखे हिन वक़्त ताईं 18 लख खां वधीक व्यूज़ मिली चुका आहिनि। कोक स्टूडियो लाइ ॻाईंदड़ नौमान राजपर असुल में गुलशन हदीद जो रहवासी आहे, जेको सूफ़ियाणा गीत ॻाईंदो आहे। हिन गाने ज़रिए खेसि पिणु मक़बूलियत मिली आहे।